अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बली कार आऊँ मारवी थी सबका पेरी शामिल का नाज़रीन हेडलाइंस। ऑपरेशन रद्दुल फसाद की 5 साल मुकम्मल। चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल कमर जावेद बाजवा पंहिंजे पैगाम में चयो आहे ऑपरेशन रद्दुल फसाद जूं कामयाबियूं आवाम जी जज़्बे ऐं शहीदनि जे खून सां मुमकिन थियूं आहिनि। शहीदनि जी अज़ीम कुर्बानियुनि ऐं आवाम जे जज़्बे खे सलाम पेश कयूं था। ISPR पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त ऑपरेशन जो मक़सदु दहशतगर्दी ख़िलाफ़ रिगी जंग वारनि क़ाइदनि खे चटादार बणाइणु हो। समूरे मुल्क मां दहशतगर्दनि जे वाक़ियात खे ख़त्म कयो वेंदो। दुनिया में पैसे की गैर कानूनी मुंतकिली सबब गुर्बत में इजाफो थी रहियो आहे। हर साल गरीब मुल्कनि मां करप्शन वसीले लुटियल $1.5 खरब अमीर मुल्कनि खे उमाड़िया वेंदा। वसीलनि जे गैर मुनसिफाणी वेस्ट ऐं मनी लॉन्ड्रिंग वॾा चैलेंज आहिनि। रूसी टीवी के इंटरव्यू ॾींदे वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त असांजो बुनियादी ध्यानु उन तरफ़ हुजणु घुरिजे त माण्हुनि खे गुर्बत मां कीअं ॿाहिरि कढिजे। पाकिस्तान रूस सां बहितर लाॻापा चाहे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान के घर बेड़ो करण लाइ अपोजिशन जा राब्ता आख़िरी मरहले में दाख़िल। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अॼु लाहौर में बिलावल हाउस पहुची मुलाक़ात कंदो। ज़रीन मौसम मुलाक़ात में वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ऐं हुकूमती नाराज़ मेंबरनि सां राब्तनि समेत सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो आहे त असांजे मुल्क में कुर्सी न छॾण जी आदत आहे। इमरान खे घर मोकिलण लाइ बेतमादी रिथ लाइ मुशावरत जारी आहे। मीडिया ऐं अवाम सां आवाज़ दॿाइण जी कोशिश कई थी वञे। ॿी का ऑर्डिनेंस आणण जी कहिड़ी ज़रूरत हुई। आवाम खे महांगाई जे दुबण में फासाईंदड़ हुकूमत खे आवाम जो गज़ब खे मुंहुं ॾियणो पवंदो। आलमी सबमरीन केबल में खराबी अची वही। पाकिस्तान में गुज़िरियल रात का इंटरनेट सर्विस मुतासिर। PTA ज़रिए मौसूब आलमी सबमरीन केबल में फॉल्ट पाकिस्तान जी सामूंडी हदनि खां 400 किलोमीटर परे आहे। सखर जे मीनारा रोड मां गुम थियल 5 वरीह जे बाद जशपाल के वेशी जवाबदारनि अफ़वाहबाद क़त्ल करे लाश लिखी गुलाम शाबिर जो फिटो करे विया। जशपाल के हथियारबंद गुज़िरियल ॾींहुं अगवा करे विया हुआ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार नींगर के क़त्ल करण बाद उछलाए फरार थी विया। वार जे जिस्म ते तशद्दुद जा निशान भी मौजूद आहिनि। शक जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार नींगर जे वेझे माइट अविनाश क़त्ल जो एतराफ़ करे वरितो। सीता रोड वेझो बेदर्दीअ सां क़त्ल थियल शाकिदाणी नगीना चांडियो केस में नामज़द जवाबदार शौकत जना मुबैना पुलिस मुक़ाबले में मार थी वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो जिते हुन दम ॾिसी वियो। ज़रियनि मूजिब त पुलिस जवाबदार खे कुझु ॾींहं अॻु बलूचिस्तान मां गिरफ़्तार कयो हो। पाकिस्तान में कोरोना के 13 मरीज हयात विञाया वेठा। NCOC मूजिब गुज़िरियल ॾींहुं सॼे मुल्क में 38,139 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 961 केसनि जी तस्दीक। हाकाई केसनि जी शरह 2.51 सितो रही। सॼे मुल्क में 1261 मरीजनि जी हालत ॻणती जोगी।
घोटकी वेझो अगवा थी वियल एसेशन थाणे जो एहलकार वसीम मेमन खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। मुआज़िन जो चवणु आहे त पुलिस एहलकार वसीम मेमन ड्यूटी ते वञी रहियो हो त अणॼातल हथियारबंद खेसि अगवा करे विया। डोकरी वेझो शार्प व ट्रैक्टर कटी थियण सबबि हिकु ॼणो फौत थी पियो। हादसे में डोकरी वासी 40 वरीह जो ट्रैक्टर ड्राइवर गुलशेर थदे ते दम ॾिसी पियो। खैरपुर में शाह हुसैन थाणे जी हद भरिसां ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर सबबि ॻोठ वसीर अली दामूपुरा वासी कलंदर बख्श फौत थी वियो। We started getting some visitors. Hello, Peter. You're not Peter Parker. I'm sorry, what was your name again? Dr. Otto Octavius. Me too. Don't. Yeah. There has to be another way. There isn't. They're a danger to our universe. You're not to take this away from me. Peter. You're struggling. There has to ऐं हॉलीवुड जे एक्शन सां भरपूर फिल्म स्पाइडरमैन नो वे होम जो बॉक्स ऑफिस धाको बरक़रार दुनिया में $1 अरब खां वधीक जो बिज़नेस करे वरितो।